जय झूलेलाल। अॼु जे हिन मुलाक़ात में असां सां गॾु जेको महिमान आहे उन जो नालो आहे पिंकी बहरूस बड़ौदा मां। पिंकी पंहिंजी सुञाणप ॾे उन खां अॻु मां पिंकी खे चवंदसि कि पिंकी बड़ौदा में हिन वक़्तु हालतूं कीअं आहिनि? जय झूलेलाल। बड़ौदा में हींअर सभु कुझु ट्रैक ते पियो अचे, सभु कुझु वापसि असां नॉर्मल लाइफ पई थिए। असां सभु रूल्स फॉलो पिया करूं ऐं पूरी कोशिशि पिया करूं कि सभु सेफ्टी सां सुठे नमूने थिए। त हींअर त सभु सुठो पियो नज़र अचे। यानी तव्हांजो वक़्तु बि सुठे नमूने कटिजे पियो? हा, ॾाढो सुठो नमूने। मतिलबु ईअं लॻो पियो कि जॾहिं लॉकडाउन शुरू थियो त लॻो पियो कि इहो टाइम निकिरंदो कीअं, थींदो छा। बट हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो जो एतिरो बिज़ी थी वियसि जो पतो ई न पियो कि 2 महीना लॉकडाउन में निकिता कीअं। हा, उनजो कारण हिकिड़ो इहो बि आहे बिकॉज तव्हां एतिरी कामयाबी हासिल कई आहे त तव्हांजो वक़्तु त जल्दी कटिजणो ई आहे। इन जे मथां मां तव्हांखे चवंदसि कि तव्हां पंहिंजी सुञाणप ॾींदा त ॾाढो सुठो थींदो। जी, त मां हिकु टीचर आहियां, मां ट्रेनर आहियां, मां मोटिवेशनल स्पीकर आहियां, मां टेडेक्स स्पीकर आहियां, मां किताब लिखियो आहे, मां पोइट्री कंदी आहियां, मतिलबु घणेई कुझु कंदी आहियां ऐं इन सभु करण में मूंखे मज़ो बि ईंदो आहे। पिंकी, अगरि तव्हांखे बुरो न लॻे त छा तव्हां पंहिंजी मूंखे उमिरि ॿुधाए सघो था? हा, छो न आंटी, हिन में त बुरे लॻण जी का ॻाल्हि ई कान्हे। मां 42 इयर्स जी आहियां। 42 इयर्स जा आहियो तव्हां? पर तव्हां त लॻो ई नथा, अञा ताईं टीनेजर पिया लॻो। इन जे पुठियां कहिड़ो राज़ आहे? थैंक यू फॉर द कॉम्प्लीमेंट। हिन जे पुठियां त ॾाढो वॾो नथा चई सघूं, बट हा, राज़ त आहे। इन राज़ जे कारण उहो ई आहिनि जंहिं सॼी हिन दुनिया ठाही। एक्चुअली आंटी, मूंखे हिकु कंडीशन आहे, हेल्थ कंडीशन, जंहिंखे चइबो आहे टर्नर सिंड्रोम। इहो छा आहे आंटी, असांजे जेकी ह्यूमन बॉडी आहे हुनजे हर हिकु सेल में 23 सेट्स ऑफ क्रोमोज़ोम्स थींदा आहिनि। जेके मेल थींदा आहिनि उन्हनि जे 23rd सेट में थींदो आहे 1X एंड 1Y क्रोमोज़ोम, ऐं जेके फीमेल्स थींदियूं आहिनि उन्हनि जे 23rd सेट में थींदो आहे 2X क्रोमोज़ोम। त जॾहिं कंहिं फीमेल जे 23rd सेट ऑफ क्रोमोज़ोम में हिकु X या त मिसिंग आहे, गुम आहे, या त पंहिंजो कमु न पियो करे, तॾहिं इहा कंडीशन थींदी आहे जेकी असांजे फिज़िकल ग्रोथ खे अफेक्ट कंदी आहे। त अगरि मूंखे तव्हांखे सिंपल लैंग्वेज में सम्झाइणो हुजे, ॿुधाइणो हुजे त आंटी इहो चई था सघूं कि इट्स लाइक कॾहिं के भॻवान न करे कि कॾहिं माण्हू ईअं पैदा थींदा आहिनि जंहिंखे हथु कान्हे, पेर कान्हे, त हू ॾिसण में ईंदो आहे, त हू हिकु हालात थींदो आहे, हिकु कंडीशन थींदियूं आहे। उअं ई असांजे अंदरि हिकु एक्स क्रोमोज़ोम आहे, बसि ख़ाली आहे कि उहो मिसिंग शइ ॾिसणु नथी अचे कि हा कुझु मिसिंग आहे। So it is a blessing in disguise. अच्छा, पर अॼु ॾींहं ताईं तव्हांजे चेहरे ते इहे जेका मुस्कुराहट, स्माइल, ॾाढो असांखे ॾिसी करे ॾाढो सुठो थो लॻे। अच्छा, जॾहिं तव्हां स्कूल पढ़ंदा हुआ त छा तव्हां जूं साहेड़ियूं तव्हांखे कॾहिं इहो चवंदियूं कि तव्हां अलॻि था लॻो? डायरेक्टली त कॾहिं केरु न चवंदो, बट हा, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं जंहिंमां मां तव्हांखे हिकु शइ करणु चाहींदमि। बट हुन खां पहिरीं मां हिकु इहा ॻाल्हि बि करणु चाहींदमि कि असांखे जॾहिं इहो मां रिसेंटली रियलाइज़ कयो कि असांखे कॾहिं केरु कुझु चए थो, केरु बुरो चए थो, त हू जानबूझ करे कान चवंदो आहे, हू पंहिंजी इग्नोरेंस में चवंदो आहे। त असांजो कमु इहो आहे हुनखे माफ़ु करूं ऐं पंहिंजी ज़िंदगी में मस्तु थी अॻियां वधियूं। त मां तव्हांखे उहो शेयर करणु चाहींदमि उहो किस्सो। तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां कॾहिं रेस में पार्टिसिपेट कयो आहे? कॾहिं कंहिं रेस में? कयो त घणेई दफ़ा आहे, पर हमेशह मां लास्ट ईंदी आहियां। ओके, सो तव्हां हमेशह पुठियां खां फर्स्ट ईंदा हुआ, त जीअं मां न, पर तव्हां हाणे नंबर 1 आहियो, असांजे सिंधियुनि जी शान आहियो तव्हां। थैंक यू। छो जो तव्हां जेको अचीव कयो आहे हिननि हालतुनि खां पोइ बि, शाला भॻवान करे सभई माण्हू, जेतिरा बि माण्हू आहिनि जेके चाहे घणो ई कुझु करे रहिया आहिनि, तव्हां मां घणेई कुझु सिखनि बि, सबक़ बि वठनि,
कि तव्हां केतिरो पाण खे संभालियो आहे? थैंक यू। त हा, असां हुन किसे जी ॻाल्हि पई कई त मां हुअसि स्टैंडर्ड 8 में, क्लास 8 में पढ़ंदी हुअसि त अनाउंस थियो कि भई रेस थियण वारी आहे, स्प्रिंट रेस, जेकी भॻनि जी रेस थींदी आहे। त उन में असांजो छा हो कि असांजो स्कूल जो ग्राउंड ॾाढो वॾो हो। त रेस में ईअं हो, स्टार्टिंग पॉइंट खां ग्राउंड जे ॿिए कुंड ताईं वञिणो आहे, पोइ हुन खां वापसि जितां स्टार्ट कयो उते अचिणो आहे, तॾहिं असांजी रेस ख़तमु थींदी। त मां बि जोश में हुअसि, मुंहिंजो बि मन थियो कि मूंखे बि पार्टिसिपेट करिणो आहे रेस में। त मां वयसि, रेस चालू थी, ऑन योर मार्क्स गेट सेट गो, सीटी वीटी पीटी टीचर वधाई चालू थियो। त असां सभु पिया भॻूं। आस्ते आस्ते मैं रियलाइज़ कयो कि मूंखां सभु पिया अॻियां वधंदे वञनि। इनफैक्ट मां अञा हिकु कुंड खां ॿिए कुंड ताईं पहुती ई न हुअसि कि घणेई छोकिरियूं त वापसि बि पियूं अचनि। त मूं सोचियो हाणे भॻे छा करां, फ़ाइदो त आहे कान, मतिलबु त आहे कान। त मां रेस मां ॿाहिरि पे निकितसि त पीटी टीचर चयो न, पीटी टीचर चयो जेको तूं शुरू कयो आहे उहो तोखे ख़तमु करिणो ई आहे, कीअं बि करे। पोइ हिकु टाइम अहिड़ो बि आयो जो ग्राउंड में सभिनि जी रेस ख़तमु थी वई, मां अकेली पे भॻियसि, मतिलबु अञा मुंहिंजी रेस ख़तमु कान थी हुई। त मां पंहिंजी साहेड़ियुनि जी तरफ़ ॾिठो, खिलियूं पे, अरे खिलण त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मां बि खिलियो। पोइ मां ॿुधो कि हू चवनि पियो पिंकी खे छा थी वियो आहे, छो रेस में पार्ट खईं, जॾहिं ख़बर अथसि जेतिरी हाइट कान अथसि, भॻी न सघंदी, ख़ुदि जो टाइम बि वेस्ट कयईं, असांजो टाइम बि वेस्ट कयईं। त हू ॿुधी वो पहिरों टाइम अहिड़ो लॻो कि हा कुझु त अलॻि आहे, कुझु त कमी आहे। बट जीअं मां चयो कि हुननि सभु ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾिजे, भुलिजी करे अॻियां ख़ुशी ख़ुशी वधिजे। त हा, इहो हिकु किस्सो मूंखे अञा ताईं यादि आहे, बट हुननि खे मां ॾोह बिल्कुलु न ॾींदमि। इहे तव्हांजी सच में केॾी वॾाई करे चइबी कि तव्हांखे हेतिरो कुझु ॾिसणो पियो आहे, पर उन खां पोइ बि जेको तव्हां अचीव कयो आहे उन जे बारे में अगरि तव्हां ॿुधायो त असांजो ॾींहुं सुठो थी वेंदो। श्योर। त मां मेन मोटिवेशनल स्पीकर आहियां, त मां अलॻि अलॻि जॻह ते वञी स्पीचिस ॾींदी आहियां। मूंखे स्टेज ते भ्रमण ॾाढो मज़ो ईंदो आहे। मां पढ़ाईंदी आहियां, मां पंहिंजे ख़ुदि जो कोर्स हींअर ॿारनि लाइ चालू कयो आहे 6 to 14 years, जंहिंमें मां उन्हनि खे हेल्प कंदी आहियां टू वर्क ऑन द प्रेज़ेंटेशन स्किल्स, उहो कंदी आहियां। पोइ मां किताबु लिखियो आहे फाइंडिंग द क्रोमोज़ोम एक्स, जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायां पई, इहो आहे उहो किताबु। पोइ मां पोइट्रीज़ लिखंदी आहियां, अलॻि अलॻि जॻह ते परफॉर्म कंदी आहियां पोइट्रीज़। त प्लस मां हिकु छा आहे, मतिलबु मां हिकु टीम बि ठाही आहे, टर्नर सिंड्रोम मुंहिंजो व्हाट्सएप हिकु टीम ठाही आहे। त असां हिक ॿिए खे मोटिवेट कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं। अॻिते हले बि हुन प्लान अथनि कि हिन खे मां अवेयरनेस कीअं करां, मां हिन कंडीशन जे बारे में अवेयरनेस क्रिएट करण जी कोशिशि पई करां। त उन लाइ इन बारे में बि अलॻि अलॻि जॻह ते ॻाल्हाईंदी आहियां। त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, मतिलबु मां पाण खे बिज़ी रखंदी आहियां, मां पंहिंजो माइंड मेन ऑक्यूपाइड रखंदी आहियां, त मुंहिंजो ॿियूं तरफ़ जी ॻाल्हियुनि जी तरफ़ ध्यानु ई न वेंदो आहे। सो इट्स एवरीथिंग पॉज़िटिव, ऐं मां उहो पई करां जेको मूंखे करणु वणंदो आहे। त इन खां वॾी ॻाल्हि त कुझु थी नथी सघे। ॾाढो सुठो। तव्हांजी ॻाल्हि कटींदे तव्हां खां पुछंदसि कि तव्हां हेतिरा साल दुबई में रहिया, कोलकाता में रहिया, हाणे बड़ौदा में आयो, किथे तव्हांजे पेर में चक्कर त कोन्हे न कि ख़ाली घुमो पिया? एक्चुअली घुमण त मूंखे सिर्फ़ु ॾाढो वणंदो आहे, मतिलबु हर साल हिकु वेकेशन त मुंहिंजी पकी आहे ई आहे। त हा, पेर में चक्कर त कान्हे, कुझु हालात अहिड़ा थी विया जो शिफ्टिंग करणी पई। बट मां तव्हांखे इहो बि चाहींदमि कि जिते मां रही आहियां, हर हिकु जॻह, चाहे हर हिकु सिटी, चाहे उहो कलकत्ता हुजे, चाहे उहो दुबई हुजे, चाहे हींअर जिते मां रहां पई बड़ौदा हुजे, हर हिकु जॻह मूंखे अलॻि अलॻि एक्सपीरियंस मिलिया आहिनि, हर हिकु जॻह मां अलॻि अलॻि शयूं सिखियूं आहिनि। त इहो त मां सुठो ई चवंदमि कि हा, हर हिकु जॻह जो अलॻि हिकु चार्म आहे, ऐं मां उहो एक्सप्लोर पई करां, मां उहो एक्सपीरियंस पई करां। मूंखे ख़बर आहे कि तव्हां हिकिड़ो किताबु लिखियो आहे। हा, अगरि असांजे दर्शकनि खे तव्हां पंहिंजे किताब जो नालो ॿुधाईंदा त असीं उहो किताबु किथां वठूं, ख़रीद कयूं,
उहो बि ॿुधाईंदे त ॾाढो सुठो थींदो। जी जी किताब जेको मां लिखियो आहे उन जो नालो आहे फाइंडिंग द क्रोमोज़ोम एक्स। फाइंडिंग द क्रोमोज़ोम एक्स ही किताब तव्हांखे मिलंदो एमेज़ॉन में, फ्लिपकार्ट में। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां कि ही मां नालो फाइंडिंग द क्रोमोज़ोम एक्स छो रखियो। जी जीअं तव्हां चयो एक्स मिसिंग आहे, त मूंखे हिकु टाइम आयो जीअं लॻे मुंहिंजो जेको एक्स गुम हो न, हू एक्स मिली वियो। हू एक्स छा हो, हू एक्स आहे छा? एक्चुअली दैट एक्स मिसिंग इन मी वॉज सेल्फ लव। मतिलबु असां ॿियनि खे त आसानी सां प्यार करे वठंदा आहियूं, ख़ुदि सां प्यार करण में ॾाढी असांखे ॾुखियाई थींदी आहे। ख़ुदि सां ई ॾाढा हाश हूंदा आहियूं, कठोर आहियूं। त उहो मूंखे लॻे थो उहो कमी हुई मुंहिंजी लाइफ में, ख़ुदि सां प्यार, ऐं उहो मूंखे मिली वियो। ऐं मुंहिंजो जेको मिसिंग एक्स हू मूंखे मिलियो, तंहिं करे मां नालो रखियो फाइंडिंग द क्रोमोज़ोम एक्स। यानी तव्हां खां मूंखे बि सिखणु खपे कि हमेशह पॉज़िटिव सोचणु खपे जी ऐं पंहिंजो पाण सां प्यार करणु खपे। हा ऐं पंहिंजो पाण सां प्यार कबो त पाण ई हालतूं बि सुठियूं लॻंदियूं ऐं असीं ॿियनि खे बि प्यार ॾींदासीं। हा त वेंदे वेंदे पिंकी बैरूस खे इहो ज़रूरु चवंदसि कि असां सभिनी खे हिकिड़ो अहिड़ो मैसेज ॾेई वञूं कि असीं सभु इन मां बि घणो ई कुझु सिखी सघूं। जी जी त मुंहिंजे लाइ त हिकिड़ो ई मैसेज, मुंहिंजी तरफ़ां त हिकिड़ो ई मैसेज आहे। हू मैसेज इहो आहे कि हैव अ गोल इन लाइफ, हिकु लक्ष्य हुजे ऐं हू लक्ष्य प्रैक्टिकल हुजे। जीअं मां तव्हांखे इन ॻाल्हि ते बि हिकु एग्ज़ाम्पल ॾींदमि। मां जॾहिं नंढी हुअसि त मुंहिंजो ॾाढो मन हो कि मां मिस इंडिया थियां, मां मतिलबु मिस वर्ल्ड थियां, एक्ट्रेस थियां। बट हू हिकु टाइम आयो जेको मां सम्झियसि कि दिस इज़ नॉट अ प्रैक्टिकल गोल। ही मां हुन पुठियां केतिरो बि भॻंदमि, हथ पेर जेतिरा बि मारंदमि, हू पॉसिबल कान्हे त पॉसिबल कान्हे। सो थिंक प्रैक्टिकली, हैव अ गोल, ऐं हू गोल ॾिसो केतिरो प्रैक्टिकल आहे। ऐं हू गोल जॾहिं तव्हांखे मिली वञे, हुन गोल नंढा नंढा क़दम, बेबी स्टेप्स करणु शुरू करो, पोइ पाण ई सभु कुझु पंहिंजे जॻह ते अची वेंदो, पाण ई सभु कुझु सुठो थी वेंदो। बसि भरोसो करो पाण मथां। सही ॻाल्हि आहे। त हेतिरियूं ॻाल्हियूं सिखण, ॿुधण ऐं सम्झण खां पोइ असीं सभई मिली करे चवंदासीं जय झूलेलाल, आसरो गुरूअ जो। जय झूलेलाल, जय झूलेलाल। थैंक यू।